दुनिया जी सभिनीनि खां वॾी तकलीफ़ इहा ई आहे, माण्हू चवंदा आहिनि असांजी कोई ॿुधे कोन थो। माता पिता चवंदा आहिनि ॿार नथा ॿुधनि, ॿारनि खां पुछ त चवंदा आहिनि माता पिता नथा ॿुधनि। चओ हरे राम। असां वटि ॿई ईंदा आहिनि। चओ हरे राम। हा, कंहिंजा माता पिता परेशान हूंदा आहिनि न ॿारनि में, त उहे बि असांखे ॿुधाईंदा आहिनि। ॿार जेके उहे वीचारा अगरि उन्हनि जे स्वभाव सां एडजस्ट नथा कनि त उहे बि असांखे ॿुधाईंदा आहिनि, साईं तव्हां पप्पा खे सम्झायो, पप्पा मने कोन थो, ॿुधे कोन थो। चओ हरे राम। सभिनीनि जी चिंता आहे। हे अची करे ॿुधाईंदा आहिनि साईं घरवारी ॿुधे कोन थी, हे माताऊं बि ॿुधाईंदियूं आहिनि हे असांजो ॿुधनि कोन था। चओ हरे राम। सभिनीनि खां वॾी तकलीफ़ इहा ई आहे, हर इंसान ये तो चए कि मुझी कोई बुद्धि कोन तो। अरे भक्त भी चवंदा आहिनि भगवान असांजी बुद्धि कोन तो। चओ हरे राम। पर ध्यान दियो, भगवान भी इहो ई चवंदा आहिनि, अरे प्यारा तू भी मुंहिंजी काथे तो ॿुधे। चओ जय श्री कृष्ण। मां गीता में एॾा वचन चया केवल अर्जुन महाराज लाइ न, तुंहिंजे लाइ चया, तू ॿुधे काथे तो। भगवान के भी यही प्रश्न है कि ये मुझे बुधन कोन था। चौ राम।